ख़बर इश्क जो भूत मथे ता लथो थी या अञा सवार आहे? इश्क हणी मुंहिंजा थाणा कढी छॾिया आहिनि यार। पाण खे ॾाढो कमज़र्फ़ महसूस थो करियां। मूं परी सां ॾाढो ग़लति कयो आहे यार इमरान। ॾाढो ग़लति न, पर इंतहाई ग़लति। ख़बर आहे त हाणे परी सां छा था कनि? संदसि इद्दत पूरी थियण खां पोइ वरी मजीद सां शादी था कराइनि। उन खां पहिरीं खेसि हिलालो करणो पवंदो। हा, हिलालो। अंकल फतवा वठी काल गुलज़ार खे ॿुधाइण आयो हुयो। मूंखे बि जमील जे वाता ही ख़बर पई त गुलज़ार ऐं मजीद राज़ी आहिनि त भले ईअं थिए। ओ माय गॉड, दैट्स नॉट गुड यार। ख़बर अथई त हिलालो आहे छा? न, एतिरी ख़बर न आहे, पर सम्झां थो ज़रूर का वॾी सज़ा ही हूंदी। इहा सज़ा त बज़ाहिर मर्द लाइ आहे, पर हुन में औरत भोॻे थी। छा मतलब? औरत के साॻे मर्द सां निकाह करण जे लाइ पहिरें हिकु मर्द सां निकाह करणो पवंदो ऐं उते सभु फर्ज़ पूरा करे ऐं तलाक वठी ऐं उहा इद्दत पूरी करे पोइ पहिरें मुड़ुस जे निकाह में अचणो पवंदो। छा परी खे इहा ख़बर आहे? मूंखे नथो लॻे त परी खे इहा ख़बर आहे। यार इमरान, तू ही आई जेको इन हवाले सां कुझु करे सघीं थो। प्लीज़ यार, प्लीज़ कुझु कर यार, छो त मां तुन सां राब्तो करे ही नथो सघां। प्लीज़ हिकु भेरो, सिर्फ़ु हिकु भेरो मुंहिंजी परी सां ॻाल्हि करा यार। यार जमाल ॾुखियो आहे, हिन वक़्तु अहिड़ो कुझु बि नथो करे सघिजे। जमील कराए सघंदो, तूं जमील खे तयारु कर। प्लीज़ यार, प्लीज़ इमरान, मां ईअं खेसि बर्बाद थींदे नथो ॾिसी सघां। मां खेसि सम्झाइणु घुरां थो, हुन सां ॻाल्हाइणु घुरां थो। जमाल, बहितर इहो थी त तूं पंहिंजी फैमिली खे राज़ी कर त हू परी जे माइटनि सां ॻाल्हाइनि, बाक़ी ॿियो को हल कोन्हे। छा परी जा माइट इहो मञी वठंदा? इहा ख़बर न आहे, पर तूं कोशिशि त कर यार। सुभाणे तूं इहो त चई सघंदे न त तूं पंहिंजे प्यार खे ईअं बर्बाद न कयो ऐं हासिल करण जी कोशिशि त कई। अम्मा, मां सम्झंदो त पाण इमरान सां ॻाल्हायूं। हू असांजी मदद करे सघे थो ऐं हू हिन सॼे मामले मां वाक़िफ़ बि आहे। ऐं मूंखे लॻे थो हू वञी बि वठंदो। हाँ पुट, तूं हीअं कर, पहिरीं मिली अचीस त पोइ आउं घर वञा थी। अञा बि त सॼा सारा 2.5 महीना त पिया आहिनि न। वो आहे, पर तूं आहिस्ता आहिस्ता परी जो ज़हन बि ठाहे। सुभाणे वरी ही ॻाल्हि ॿुधी बिगड़जी न वञे। पर अबा, हाणे त हिलाले जो न ॿुधायांसि न। हिन वक़्तु ॿुधाइणु शायदि सही कोन्हे, पर मां कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़हन में ॻाल्हि विझीसि। तूं गणती न कर, तूं हीअं कर, पहिरीं वञी इमरान सां मिली अच। ठीकु आहे मां चेंज कयां त पोइ वञा थो। यार कहिड़ी सूरत में जमील के तैयार करे परी ना मोकिल। उनके चओ तो मुझी परी सां ॻाल्हि करा यार, प्लीज यार। तू फिकर न कर, मां कोशिश कयां।
भाउ हिन वक़्तु किथां मोटियो आहीं? बसि अदा वांदा आहियूं, वक़्तु विञाइण जे लाइ हेॾे होॾे पिया फिरूं। तव्हां ॿुधायो, तव्हां किथे निकिता आहियो? सच पुछी त मां तुंहिंजो इंतज़ारु पियो कयो। घरां जमील ॿुधायो त केॾांहुं वियल आहे। को कमु आहे छा अदा? कमु नाहे, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे। पहिरीं मां तोखां वाइदो वठंदुसि त तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदे ऐं मूंखे मुनासिबु जवाबु ॾींदे। पर अदा गुलज़ार आहे छा? मां तव्हां जे लाइ हर वक़्तु हाज़िर आहियां। ईअं न भाउ, पहिरीं तूं मूंखे वाइदो कर त तूं मुंहिंजी दरख़्वास्त जो पॉज़िटिव जवाबु ॾींदे। अदा तव्हां चओ, मां हर मुमकिन कोशिशि कंदुसि त तव्हांखे पॉज़िटिव जवाबु ॾियां। पर अदा मूंखे कुझु ख़बर त पवे त तव्हां चवणु छा था चाहियो। ॾिस इमरान, पाण ॿई हिकु हंधि वॾा थिया आहियूं। ॿ घर हूंदे बि हिकिड़ो घर आहे। ॾुखे सुखे वक़्त में हिकु ॿिए जे कमु आया आहियूं। ईअं आहे या न? जी बिल्कुलु। सुभाणे जेकॾहिं मुंहिंजे मथां को ॾुखियो वक़्तु अचे या तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु हुजे, पाण हिकु ॿिए जी मदद लाइ अॻियां वधंदासीं या न? जी अदा बिल्कुलु ॾींदासीं, ऐं अॻे बि ॾिनो आहे। मां कहिड़ी मदद ॾेई थो सघां, तव्हां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो प्लीज़। मूंखे ख़बर आहे त असां हींअर पंहिंजी ज़िंदगी कीअं पिया गुज़ारियूं, पंहिंजी इज़त खे कीअं था बचाईंदा हलूं। तूं सॼे मामले खां वाक़ुफ़ बि आहीं। मूंखे ॿीहर परी जो निकाह मजीद सां कराइणो आहे ऐं तूं परी सां निकाह करे हिलालो कर। छा तव्हां इहो छा पिया चओ अदा? प्लीज़ तव्हां ईअं न चओ। ॾिस इमरान, मूं तोखां वाइदो वरितो ऐं तूं वाइदो निभाईंदे। इहो मुमकिन न आहे। मां परी सां कीअं थो हिलालो करे सघां? इमरान भाउ, मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिस, मूंखे ॾिस ऐं मुंहिंजे भाउ जी इज़त खे ॾिस। ये जल्दी राज़ी थियण वारा मुंहिंजा रब साईं, तूं रहमान आहीं, रहीम आहीं, तूं गफ़ूर ऐं करीम आहीं, तूं असां सभ जो कारसाज़ आहीं। मां गुनाहगार आहियां, ऐबन वारी आहियां, पर तुंहिंजी बानी आहियां। मूंखां विख गुनाह थिया आहिनि। मूंखां हर साह ग़लतियूं थियूं आहिनि, पर तूं माफ़ करण वारो आहीं। मूंखे माफ़ फरमाए। मूं पंहिंजी अमन ऐं भाउ सां गॾु जंहिं बि इंसान खे तकलीफ़ूं ऐं ईज़ा रसाया आहिनि, तूं उन्हनि ते पंहिंजो करम कर ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। नमाज़ पढ़ी छॾे पापा? जी अम्मा, नमाज़ पढ़ी छॾो। बस रब साईं क़बूल करे। कंदो, हू ज़रूर क़बूल कंदो। असांजूं सखड़ियूं ऐं जॾियूं इबादतूं गफ़ूर रहीम ज़रूर पूरियूं कंदो। रुगो इहो आहे त हुनजे आॾो पंहिंजी नियत सां झुको। अम्मा, अदा गुलज़ार त कोन आयो आहे। बसि अम्मा अचण वारो आहे। भला तूं पाण खे हल्को महसूस करीं थी न? न अम्मा, अंदर जी बेचैनी अलाए छो छुरे विधो आहे। अॼु पहिरियों दफ़ो मुंहिंजो साथ हो मुझे। अलाए
अलाए छो थो ईअं थिए। मूंखे लॻे थो त कुझु ग़लति थियण वारो आहे। बस रब रहम कर। तू हरू भरू पंहिंजे दिल ते विश्वास न खण। अॼु अंदर में सुकून कोन्हे। अंदर जो सुकून के हंध जी हवा कोड़जी वियो आहे। अम्मा, तू वॾी तकलीफ़ुनि ऐं अज़ाबनि मां गुज़री है। अकेली है। का साथ सहेली भी तो कोन अथई न। तू त आहे न मुंहिंजी सहेली, मुंहिंजी दोस्त अम्मा। त पोइ सहेली चवी थी न, दोस्त भी चवी थी। पोइ हिकिड़ी ॻाल्हि चवां, मञी थी? मां तू अमण आहीं मुंहिंजी चीज लाइ। तू जेको चवंदी मां उहो कंदसि। मजीद सां वरी निकाह कर। अम्मा, इहो कीअं मुमकिन थींदो? एतिरो जल्दी कीअं? ना मां तकड़ कान्हे, पर असल में ॻाल्हि ॿी आहे। ॾिस न, असीं भले अनपढ़ियल हुजूं, पर कुछ जरूरी दीनी नुक्ता हूंदा जिन्हनि ते हलण हूंदो आहे। अम्मा, मां कुछ समझस न। चंग, तू पहिरीं मूंखे इहो ॿुधाए, तू मजीद सां निकाह कंदी? अम्मा, जेकॾहिं इहो तुंहिंजो ई अदा गुलज़ार जो आख़िरी फ़ैसिलो आहे त पोइ मां इनकार न कंदसि। जे ईअं ई आहे त तोखे हिलालो करणो पवंदो। लालो? हा हिलालो। ॾिस थिए, इहो हिकिड़ो शरई नुक्तो आहे। अम्मा, मुंहिंजी जीजल मां इन खां बहितर आहे त तूं मूंखे कुटो ॾेई मारे छॾ, मूंखे जीअरो पूरे छॾ। पर इहा कहिड़ी सज़ा थी ॾे मूंखे? इहो किथां जो इंसाफ़ आहे? ॾिस मुंहिंजी मिठड़ी, इन खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे। इहा त रब जी रज़ा आहे। ॾिस, तू सोची ॿुधाए, पर इन में मुंहिंजो को ज़ोर कोन अथई। हाणे बि त परी आहियां न, मूं जहिड़ी ॿी का आहे पाड़े में? हा मां, अलाह साईं तुंहिंजा भाग बि अहिड़ा करे। अम्मा, तू फिकर न कर, तुंहिंजी परी महलनि में रहंदी, वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में घुमंदी। बस रुगो तू दुआ कर। हा मां, अलाह साईं तुंहिंजा नसीब अहिड़ा करे। छा त सर्फ ॾेखारियो हिन समाज जे महान इंसान, जहिड़ो पीउ तहिड़ो पुटु। तव्हांजो पुटु बि तव्हां जहिड़ो आहे। साम्हूं त हाणे पंहिंजी हुन सिकीला देखे, जंहिंजे करे मां पंहिंजी इज़त पोइते करे उन सां गॾु निकिती वियसि। छा चयो तव्हां? त तव्हां मूंखे क़बूल न कंदव? मां थी चवां त मां तव्हांखे ऐं तव्हांजे पुट खे क़बूल नथी कयां। ॾिस मुंहिंजी मिठड़ी, इन खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे। इहा त रब जी रज़ा आहे। ॾिस, तू सोची ॿुधाए,
पर इन में मुझो को ज़ोर को न थई। अवां जी वॾी महिरबानी जो अवां मूंखे इज़त ॾिनी, मुंहिंजे भाउ जो चयो कयो। तव्हां जे ॾुखे वक़्त में असांजी मदद कई आहे, इहो एहसान असां तव्हांजो सॼी ज़िंदगी न लाहे सघंदासीं। हिन में एहसान छा जो? जेको बि थियो जंहिं बि अंदाज़ में थियो, उन में मुंहिंजे मथां जेकी बि ज़िम्मेवारी आई हू हामी भरी ऐं हाणे बि निभाया पियो। बसि हाणे राज जा 4 चङा वठी अचो ऐं मूंखे तलाक ॾेई पंहिंजी ज़िमेदारी पूरी कयो। तलाक? हा, तलाक। तव्हां सां तव्हांजी मर्ज़ी मूजिब मुंहिंजो हिलालो थियो आहे ऐं हाणे तव्हां मूंखे तलाक ॾींदा त जीअं मां मजीद सां शादी कयां। मोहतरमा परी साहिबा, तुंहिंजी त ज़िंदगी जे बारे में मां कुझु न चवंदुसि, छो त तूं उन बाबति पंहिंजी हिकु अलॻि सोच बि रखी। पर तूं मुंहिंजी ज़िंदगी खे छा सम्झियो आहे? तोखे ख़बर आहे त मां तोखां अॻु में कंहिं ॿी छोकिरी सां प्यार कंदोसि ऐं उन सां मां प्यार जा वाइदा कया हुआ। मूं तव्हांजी इज़त बचाइण लाइ ऐं पंहिंजे पाण खे सज़ा ॾियण लाइ इहा हामी भरी आहे। ऐं सभ खां अहम ॻाल्हि, तूं खुला, तलाक ऐं हिलाले खे तूं छा सम्झो आहे? पर इहा त तव्हांजी कमिटमेंट थियल हुई त निकाह खां पोइ तव्हां मूंखे तलाक ॾींदा। रब साईं जे लाइ तलाक वारो अमल तमामु ख़राब ऐं बुरो लिखियो वेंदो आहे। ऐं ॿियो त मुंहिंजी इज़त ऐं ज़मीर इहो गवारा नथो करे त मां तोखे तलाक ॾियां। तुंहिंजे लाइ इहो अमल भले हिकु ॿाराणी रांदि हुजे, पर मुंहिंजे लाइ ही ज़िंदगी जो तमामु वॾो फ़ैसिलो हूंदो। तव्हां मूंसां ईअं नथा करे सघो तव्हां ईअं मूंसां। मां इहो पाण लाइ करे रहियो आहियां। तोखे ख़बर नाहे त औरत लाइ तलाक केतिरो किनो ऐं ईज़ा ॾींदड़ मरहलो आहे। पर मां ॼाणां थो त इहो अज़ाब छा हुजे थो। औरत पंहिंजी इज़त पाण कराईंदी आहे। असांजो समाज खेनि मथां दर्जे ते रखे थो, पर हू ग़लति आहे त पेरनि जी धूड़ बि नथी बणिजे। इमरान, तव्हां वाइदे ख़िलाफ़ी था कयो। मूंखे हर सूरत में मूंखे तलाक ॾियणी पवंदी। न ॾींदुसि मां तोखे तलाक। शराफ़त सां तोखे हिन घर में ही रहणो पवंदो।
असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।